दोस्तों ही आहे शाही गेट ऐं शाही गेट जे अंदरि असांखे हलणो आहे फ़क़ीरनि सां मिल। दोस्तों पाकिस्तान जी कुंड कुर्श खां हिते हुर जमात जा जेके फ़क़ीर आहिनि उहे चौकी ॾियण ईंदा आहिनि। हीउ बिस्तरो आहे जंहिं पीर साहिब शाह मर्दान छा जॾहिं 1952 में अंग्रेज़नि आया त दस्तारबंदी कई उन वक़्तु हीउ बिस्तरो साईं जो रखियलु हुयो। अच्छा ही साईं तस्वीर तस्वीर आहे जवानी। दोस्तों पीर जे ॻोठ मां पिंडियूं वरितियूं 100 रुपए में पिंडी मूंखे अस्सलाम वालेकुम दोस्तों मां मौजूदु आहियां पीर साईं पगारे जे ॻोठ ऐं हिते असांखे मौक़ो मिलियो आहे व्लॉगिंग करण जो। पूरी सिंध जे टूर ते असां निकिता आहियूं। पूरी सिंध जे टूर में पीर साईं पगारे जो ॻोठ बि मौजूदु हुयो। हितां जे फ़क़ीरनि खां इजाज़त वठी करे असां हीअ व्लॉगिंग करे रहिया आहियूं। पीर साईं जे पगारे जी जेकी लाइब्रेरी आहे ऐं पीर साईं पगारे जो जेको ताज पोशी थींदी आहे, जेके लिबास पीर साईं पगारे जन पर्दो करे विया आहिनि उन्हनि जा लिबास बि हिते पंहिंजो पिया आहिनि म्यूज़ियम में, उहो बि तव्हांखे मां ॾेखारण वारो आहियां। दोस्तनि तमामु घणो सहकार कयो आहे ऐं दोस्तनि जी वॾी महिरबानी, उन्हनि जी इजाज़त वठी करे असां हीउ म्यूज़ियम जो तव्हांखे विज़िट कराईंदासीं। हिते फ़क़ीर जेके चौकी ॾींदा आहिनि उहे ॻोठनि खां महीनो उन्हनि सां बि असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। फ़क़ीर जेके मौजूदु आहिनि अचो मूंसां गॾु। इश्ता में पैर न पाईंदो दोस्तों ही आहे शाही गेट ऐं शाही गेट जे अंदरि असांखे हलणो आहे फ़क़ीरनि सां मिलणो आहे ऐं ॿियो बि कुझु घणो कुझु रिकॉर्ड करिणो आहे। दोस्तों पाकिस्तान जी कुंड कुर्श खां हिते हुर जमात जा जेके फ़क़ीर आहिनि उहे चौकी ॾियण ईंदा आहिनि। हीअ जेके तव्हां मुंहिंजे पोयां काफ़िलो ॾिसो था, हाणे इन्हनि खां पुछंदासीं त तव्हां कहिड़े कहिड़े शहर खां आया हो, कहिड़े तालके खां आया हो, कहिड़ी चौकी खां आया हो। सो हिते मां तव्हांखे ॿीहर ॿुधाईंदो हलां त पाकिस्तान जी कुंड कुर्श खां फ़क़ीर ईंदा आहिनि, महीननि जा महीना रहिया पिया हूंदा आहिनि। सो हीअ बीठा आहिनि, तव्हांखे पाण ॿुधाईंदा। साईं तव्हां किथां जा आहियो? अच्छा मोरे शहर जो। तव्हां डैरकी जा? मां साईं डैरकी जो आहियां। दुलो फ़क़ीर ज़िला घोटकी। असां सकर ज़िले जा ज़िला घोटकी तालका उबाड़ा चौकी जैसलमेर। साईं जा सांगड़ ज़िले का आया था जैसलमेर चौकी। साईं उबाड़े खां खानपुर मार खां आया आहियूं। असां जौनपुर शहर खां आया आहियूं चौकी जैसलमेर। असां डैरकी खां आया। तव्हां बि चौकी हिसाब सां यानी सभु जेके तव्हां बीठा चौकी जे हिसाब सां? जैसलमेर में दौता हूंदियूं ने। अच्छा दौता वाइज आया। कुर्ब के रोण पदम पीर पगारो मोले कुर्ब के रोण पदम पीर पगारो मिस्कीनन जो यार नेणल ठार पगारो है मिस्कीनन जो यार नेणल ठार पगारो मोले कुर्ब के रोण पदम पीर पगारो मोले कुर्ब के रोड पदम पीर पगारो मिस्कीनन जो यार नेणल ठार पगारो है मिस्कीनन जो यार नेणल ठार पगारो है रोज़े दड़ी रंग रूह खिलायो मौला मुर्शिद मोर मिलायो मौला मुर्शिद मोर मिलायो रोज़े दड़ी रंग रूह खिलायो मौला मुर्शिद मोर मिलायो मौला मुर्शिद मोर मिलायो हारम जो सिंगार पुनल पीर पगारो हारम जो सिंगार पुनल पीर पगारो मिस्कीनन जो यार नेणल ठार पगारो है मिस्कीनन जो यार नेणल ठार भेज पगारो भेज पगारो
अदा तव्हां कहिड़े ॻोठ जा आहियो? असीं चूंड के जाए चूंडके जा? जी साईं। केतिरा ॾींहं हिते हूंदव चौकी ते? हिते ताईं पूरो महीनो हूंदा आहियूं। पूरो महीनो? जी साईं। वरी महीने खां बाद वरी ॿियो ॻोठ? ॿी चौकी ईंदी साईं। ॿी हाणे तव्हांखे घणा ॾींहं थिया आहिनि? हाणे असांखे थिया 17 रोज़ा थिया। 17 रोज़ा थी विया जी आहिनि, साईं। माना पूरा रोज़ा पूरा करे ईद ते वरी वेंदव? ईद ते हलिया वेंदा साईं। इल्ला इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। दोस्तों शाही गेट जे नाले सां इहा बाज़ार मशहूरु आहे ऐं हिते भुॻड़ा नकुल उन सां जेके कपिड़ा लटा बि हिते मौजूदु आहिनि। हल्को नंढिड़ो विज़िट मां तव्हांखे कराए वठां। शाही गेट जी लेन आहे हिकिड़ी बाज़ार आहे। अदा छा हाल आहे? ख़ुशि आहियो? महिरबानी तमामु डिघी बाज़ार आहे दोस्तों, तमामु डिघी ऐं हर हिते शइ मिले थी खाइण पीअण जे हिसाब सां, पाइण जे हिसाब सां हर शइ हिते बाज़ार में मिले थी। प्यारा हीअ पिंडी पीरे ॻोठ में घणे मिलंदी आहे? 40 रुपया। 40 रुपया। ऐं हीअ 100 रुपया। 100 रुपया? यार इहा घणे? 100 रुपया। हीअ बि 100 रुपया, हीअ बि 100 रुपया। ज़बरदस्त ज़बरदस्त यार, हीअ तव्हां मूंखे ॾेई छॾियो। 3 हे ॾियो। हीअ टोकरी? हीअ 300 रुपये में? हीअ 200 रुपये में, हीअ 300 रुपये में। दोस्तों पीरे जे ॻोठ मां पिंडियूं वरितियूं आहिनि। 100 रुपये में पिंडी मूंखे मिली आहे। मां 3 वरितियूं आहिनि घर जे लाइ। अदा थैली में विझी ॾियो मूंखे। तव्हांजो नालो प्यारा? एजाज़। पाण जूने जो आहे? ठीकु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हीअ दरगाह शरीफ़ जेका लाइब्रेरी आहे पीर साईं सरदार पीर साईं पघार जन जी पंहिंजी ज़ाती ऐं ख़ानदानी लाइब्रेरी आहे। पीर साईं सरदार जन जेको किंगरी हाउस इस्लामाबाद ऐं दरगाह शरीफ़ रिहाइशगाह में जेके पंहिंजा किताब हुया उन्हनि खे महफ़ूज़ करण लाइ ऐं आम माण्हू फ़ाइदो वठण लाइ ॿाहिरि लाइब्रेरी ठाहिराइण जो हुकुम फ़रमायो, जेको 1997 खां 2-3 साल कमु हलियो। 2000 में तक़रीबन लाइब्रेरी ठही मुकमल थी। हिन लाइब्रेरीअ में तक़रीबन 100 खनि सब्जेक्टनि जा 23-24 हज़ार किताबनि ऐं उन खां सवाइ नायाब पुराणा कलमी हथ जा लिखियल क़ुरान शरीफ़, हदीस शरीफ़ ऐं तसव्वुफ़ जा किताब पिणु मौजूदु आहिनि। ऐं उन खां सवाइ मदीने पाक मके पाक जा तबरकात ऐं दरगाह शरीफ़ जा तबरकात लिखियल आहिनि, जिन खे ॾिसी रूहानी सुकून बि हासिलु करे सघिजे थो। ऐं लाइब्रेरीअ में जेके 100 सब्जेक्टनि जा किताब आहिनि, तमामु बहितरीनु किताब, उन्हनि मां बि फ़ाइदो वठी काफ़ी तालिब इल्म पंहिंजी ज़िंदगी संवारे सघनि था। अच्छा सर, अख़बारूं बि मूं ॾिठियूं। जी। केतिरियूं तक़रीबन अख़बारूं ईंदियूं? इंग्लिश अख़बार ईंदी आहे? हा, इंग्लिश डान अख़बार या जेके जंगी अख़बार, नवाए वक़्तु, कावच, पंहिंजी अख़बार, सोभ, 5-6 अख़बारूं ईंदियूं आहिनि ऐं रिसाला माहवार हफ़्तेवार उहे जुदाईंदा आहिनि। अच्छा, पीर जे ॻोठ जा जेके नौजवान उहे लाइब्रेरी जो माना फ़ाइदो मुकमल वठंदा? हा बिल्कुलु। हिते पीर साईं बादशाह जे तरफ़ां इजाज़त आहे, बिना का फीस वग़ैरह बि कोन्हे का, फीस बि लाइ कमु आहे। जंहिंखे बि इम्तिहान जी या नौकरीअ जी तयारी करणी हूंदी आहे उहे छोकिरा हिते ईंदा आहिनि, पंहिंजे किताबनि मां फ़ाइदो वठंदा आहिनि। अच्छा, लाइब्रेरी जी टाइमिंग छा आहे सर? लाइब्रेरी तक़रीबन सुबुह जो 8:30 खां शुरू थींदी आहे, शाम जो 5:30 बजे तक। ठीकु, महिरबानी कुर्ब सर, महिरबानी। सैयद मोहम्मद राशिद रोज़दणी बादशाह जी मलफूज़ा जेको उन वक़्त में सैन जा ख़लीफ़ा महफ़ूज़ कंदड़ आहे, सैन जी मकतूबा शरीफ़ जेका उनजे ख़लीफ़नि में महफ़ूज़ कई। पीर सैयद सतुल्लाह शाह पघार अवल ऐं बंगलदणी बादशाह जी ख़ज़ानतुल मार्फत। हीअ तव्हां पिरगोड़ जो उस्ताद आहे साईं कलीमुल्लाह से तो नालो आहे। उन्हनि जी महिनत आहे। चांवरनि जी दाणनि ते उन अस्माउल हुस्ना लिखिया आहिनि। मुकमिल अल्लाह सीन 99 नाला। 92 चांवरनि जी दाणनि ते मुकमिल दुरूद ताज लिखियो वियो। चांवर जे हिकिड़े दाणे ते मुकमिल कलमा तैयब। चांवर जे हिकिड़े दाणे ते मुकमिल सूर इख़लास। पत्थर ते उन ई उस्ताद सूर तूर लिखी आहे, जेका तूसीना जो नाज़िल थी पत्थर ते। हीअ बि उन ई शख़्स लिखी आहे। इंसान जे वार ते कलमा तैयब। हीअ तस्वीर हज़रत शाह लतीफ़ भुट्टी रहमतुल्लाह अलैह ज़िक्र में रही, जेका मौजूदा पीर साहिबनि खे 2018 में तोहफ़े तौरु मिली। ऐं माने ये टुकड़नि जा लाज नाला क़दीम ज़माने जा इस्लामी सिक्का आहिनि। गिलो मुबारक ते अस्माउल हुस्ना लिखियल आहे। पीर साहिब शाह मर्दान शाह अवल कोटदणी बादशाह पंजो पीर साहिब पाॻियारो। हीअ साईं जी तबरकात में नफ़्त में पाण साईं इस्तेमालु कंदा हुआ। कोटदणी साईं जो लक़ब आहे ऐं साईं जी उमिरि मुबारक जो 61 साल हुई। पीर सैयद हिज़्बुल्लाह शाह तख़्तदणी बादशाह हीअ टियों पीर साहिब पाॻियारो आहे। हीअ साईं जी तबरकात आहिनि। तख़्तदणी साईं जो लक़ब आहे
ऐं 50 साल साईं जी उमिरि आहे। हीअ उन साईं इस्माल जो सामान आहे जेको पाण साईं इस्तेमालु कयो आहे। हीअ साईं बि शाइर हुया, दीवान मिसकीन साईं जो लिखियलु आहे, मिसकीन साईं जो तख़लुस आहे। राशिद रोज़णी बादशाह जिन नाले सां गादी मंसूब मुसलो आहे, दस्तार मुबारक, तस्वीर चादर, साईं जी पेज़ार मुबारक, सफ़ा अवल पहिरियां पीसा पगारो मोहम्मद राशिद रोज़णी बादशाह। रोज़णी साईं जो लक़ब आहे। शाह रमज़ान ते पैदा थिया रोज़े सां। उमिरि मुबारक साईं जी 63 साल आहे। छाजन बयानु ॾींदा हुआ, पेशंगियूं कंदा या सियासतदान मुलाक़ात लाईंदा त पोइ पाण ई साईं जा अख़बार में कार्टून ठहंदा हुआ जेकी पाण पसंदि कंदा इंतिहा ऐं पंहिंजे शौक़ सां पंहिंजे ऑफिस में रखाईंदा हुआ। जेकी बि मुलाक़ात लाईंदो पाण फरमाईंदा हुआ त जेको बि आहे मूंखे ठाहे ॾियो ऐं पाण रखंदुसि।